क़ाल हद्दसना मुहम्मद बिन फ़ुज़ैल अन उमारत बिनुल क़अक़ा अन अबी ज़ुरा अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इलर रहमान खफ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। सभई चो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। तव्हां असां जहाँ मजलिस में वेठा आहियूं उहा बाबरकत मजलिस। अल्लाह ताला तव्हां असांजे हिन वेहण के पंहिंजे दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ॿिन्ही जहाननि जे भलाई जो सबब बणाए ऐं तव्हां असांजे नजात जो सबब बणाए। सभु आमीन चओ। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त बुखारी शरीफ़ जे आख़िरी हदीस ते जेका दुआ घुरबी आहे उहा अल्लाह वटि क़बूल थींदी आहे। तंहिं करे जेके बि हिते वेठा आहियो पंहिंजे दिलि में अल्लाह खां जेका बि तव्हांजे दुआ हुजे उहा घुरो। असुल दुआ जो ताल्लुक़ दिलि सां आहे। हथ खणण उनजी निशानी ऐं अलामत आहे। इन हदीस ते बहस करण खां अॻु में टे ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कबियूं जीअं तव्हांखे कुझु फ़ाइदो थिए। असुल त हे सबक़ जेको आहे सो इल्मी सबक़ आहे ऐं जहाँ उस्ताद बुखारी शरीफ़ पढ़ाई आहे उहो उस्ताद इन हदीस के भी पढ़ाए सघे पियो। अलबत्त असांजे मदारस में रवाज आहे त का न का पोड़े के घुराए आख़िरी हदीस पढ़ाईंदा आहिनि, पोइ चाहे उनखे मलको हुजे चाहे न हुजे। इन बुनियाद ते इहा ज़िम्मेदारी मुंहिंजे मथां रखी अथनि। अल्लाह सां इन ज़िम्मेदारी खे निभाइण जी तौफ़ीक़ अता। जेके हदीस पढ़नि था उन्हनि जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन ॿ दुआऊं कयूं। हिकिड़ी दुआ कई अथनि नज़र अल्लाह इमरान समिअ मक़ालती। अल्लाह ताला उन माण्हू खे तरो ताज़ा रखे, हमेशा ख़ुशि रखे जेको मुंहिंजी हदीस के पढ़े पोइ उनखे यादि करे पोइ ॿियनि ताईं पहुचाए जीअं जो उनखे उस्तादनि वटों पढ़ियो थिए ऐं ॿुधो थिए। इन हदीस जो मतिलबु इहो आहे त हदीस पढ़ण खां पोइ उन फ़ारिग़ तहसील आलिम ते इहो लाज़िम थो बणिजे त ॿियनि ताईं बि महबूब जी हदीस पहुचाए। ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इरहम खुलफ़ाई। अल्लाह मुंहिंजे ख़लीफ़नि ते रहम कर। वो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयूं मन खुलफ़ा, साईं तव्हांजा ख़लीफ़ा केर आहिनि? फरमायो त मुंहिंजा ख़लीफ़ा उहे आहिनि जेके मुंहिंजे हदीस खे रिवायत करे ऐं ॿियनि ताईं पहुचाइनि था। माना हदीस पढ़ंदड़ ऐं पढ़ाईंदड़नि खे महबूब करीम पंहिंजो ख़लीफ़ो चयो। हिकिड़ी ॻाल्हि पूरी थी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त इमाम बुखारी जो नालो बुखारी न आहे, नालो उनजो आहे मुहम्मद। उनजे पीउ जो नालो आहे इस्माईल, उनजे पीउ जो नालो आहे इब्राहिम, उनजे पीउ जो नालो आहे मुगीरा।
हिन किताब जे ठाहींदड़ जो नालो मुहम्मद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्म मुबारक सां उन जो नालो मुशाबहत रखे। इन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद आहिनि, छो त पढ़बो त उस्तादनि वटि। इमाम साहब जा जेके उस्ताद आहिनि उन्हनि जो उस्ताद वरी इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह। ईअं खणी सम्झो त इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उस्तादनि जो उस्ताद। वो जाते उस्ताद जी ॻाल्हि कबी तो ते उस्ताद जे उस्ताद जी ॻाल्हि करण बि ज़रूरी आहे। इनखे बुखारी शरीफ़ जे हिन तक़रीब में मां मदरसनि वारनि खे मुअद्दिबाना अर्ज़ कंदो आहियां त मुस्नद इमाम आज़म जी भी तक़रीब रखणु घुरिजे। इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह जो भी हदीस में किताब लिखियल आहे, उन जो नालो आहे मुस्नद इमाम आज़म, ताकि हनफी मसलक जे मुक़ल्लिदनि के इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जा हालात मालूम थियनि। उन इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे सबुर जा ॿ वाक़िया तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुमि। वाक़िया खोड़ आहिनि पर वक़्तु थोरो आहे। इमाम साहब खे हिकिड़े माण्हू थप हणी। इमाम साहब फरमाइस त मां तोखे थप कोन हणंदो ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे सो हाकिम वटि बि मां फरियाद दाख़िल न कंदुमि। क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं खे दाह बि कोन ॾींदो। अल्लाह ताला मुंहिंजे जन्नत मोकिलण जो फ़ैसिलो फरमायो त तोखे जन्नत में गॾु वठी वेंदो। हे हो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो सबुर। ॿियो वाक़ियो बि इमाम साहब जो। हिकिड़े मजूसी ॾे इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो कर्ज़ हो। उनखां जॾहिं कर्ज़ वठण लाइ वञे पियो त रस्ते में छेणा पिया हा, उन में उनजी जुती भरिजी पई। वो जॾहिं मजूसी जे घर ते पहुता त पंहिंजी जुती उन मजूसी जे घर जे भित सां छंडियई। वो जेके छेणा जुतीअ खे लॻल आहे उहे भित खे लॻी विया। दरवाज़ो खड़काई, उन मजूसी जी नौकिराणी ॿाहिरि निकिरी आई। उनखे चई त पंहिंजे मालिक खे चओ त इमाम अबू हनीफा तुंहिंजे दरवाज़े ते बीठो आहे। मजूसी सम्झो त कर्ज़ वठणु आयो आहे। पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको कर्ज़ घुरणु ईंदो आहे त उनखां लिकबो आहे। मजूसी उन पंहिंजे नौकिराणी खे चयो त चवेसि त कोन्हे। इमाम साहब उन नौकिराणी खे चयो त चवेसि त मां कर्ज़ घुरणु कोन आयो आहियां, मुंहिंजो तो में ॿियो कमु आहे। पोइ निकिरी आयो। पोइ इहा ॻाल्हि ॿुधायसि त तुंहिंजे भित सां मां पंहिंजे जूते खे सफ़ा कयो आहे, तुंहिंजे भित खे मां ख़राबु कयो आहे, उनजी माज़रत तोखां कयां थो। हा, अॼोके दौर में को अहिड़ो आहे? आम माण्हू तो परे न, पर को आलिम बि कोन्हे। वो जॾहिं इमाम साहब जी इहा ॻाल्हि उन मजूसी ॿुधी त इमाम साहब जे हथ में हथ वठी करे चवणु लॻो त मूंखे मुस्लमान करे पोइ वापसि थियो। जॾहिं इस्लाम एतिरी तालीम ॾिए थो त इन इस्लाम जी केॾी फज़ीलत ऐं बहितरी हूंदी, इन करे मां मुस्लमान थियणु चाहियां थो। इन मां तव्हां अंदाज़ लॻायो त असांजे अॻुवाणनि जो सबुर कहिड़े हद ताईं हो ऐं इस्लाम खे उन्हनि कहिड़ी तरह निभायो। जंहिं किताब खे पाण पढ़ूं पिया इन जो नालो आहे बुखारी शरीफ़। बुखारी इन करे इन जो नालो आहे
जो इमाम मोहम्मद बिन इस्माइल जे ॻोठ जो नालो बुखारा हो, तंहिं करे हिनखे बुखारी चइजे थो। इमाम साहब मुहद्दिस बणजण जे लाइ 48 शर्त लिखिया आहिनि। मुहद्दिस माण्हू तॾहिं थींदो जॾहिं माण्हू में 48 शर्त लभनि। और 48 शर्त मां वेही बयानु कयां त ट्रिपरी थी वञे, तव्हांखे मुख़्तसर ॻाल्हि करणी। पोइ फरमायो अथई त जॾहिं माण्हू मुहद्दिस थींदो त उनखे 4 इम्तिहान साम्हूं ईंदा। उन्हनि इम्तिहाननि मां बि सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदो। फरमाए जॾहिं माण्हू मुहद्दिस थींदो त उन जा दुश्मन घणा थींदा, उन सां हसद कंदड़ घणा पैदा थींदा। उन खां पोइ फरमायो अथई त दुनिया में अल्लाह उनखे 4 इनाम अता कंदो। सभिनी मां हिकिड़ो हिकिड़ो बयानु कंदो। उहो इनाम इहो अल्लाह उनखे अता कंदो त अल्लाह जे तरफ़ां ॾिनल माल ते किनात कंदो। आख़िरत में उनखे अल्लाह साईं 4 इनाम अता कंदो। हिकिड़ो इनाम अल्लाह साईं उनखे इहो अता फरमाईंदो त जिन बि माइटनि मिटनि खे तूं जन्नत में वठी वञे तोखे इजाज़त आहे। मुहद्दिस बणजण का सवली ॻाल्हि न आहे। जंहिंखे अल्लाह साईं हे नेमत ॾिए थो उहो वॾो ख़ुशकिस्मत माण्हू आहे। उन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे 6 लख हदीसूं यादि आहिनि। 6 लख हदीसूं सनदन व मतनन जरहन व तअदीलन। इहे ॻाल्हियूं तव्हां हेठनि माण्हुनि खे सम्झ में न ईंदियूं, हिननि खे सम्झ में। सनदन जरहन व तअदीलन 6 लख हदीसूं। उन्हनि 6 लख हदीसुनि मां चूंडे हिन किताब में बाज़ शुराह बुखारी जे कौल जे मुताबिक़ तकरार सां गॾु मुताबियात सां गॾु 8000 हदीसूं। बाज़ जे चवण मुताबिक़ 9 आहिनि, बाज़ जे चवण मुताबिक़ अञा घटि आहिनि। बहरहाल विचों दर्जो था वठूं 8 वारो। इमाम साहब जॾहिं हदीस लिखंदो त पहिरियां ई गुस्ल फरमाईंदो। उन खां पोइ 2 नफ़िल पढ़ंदो, 2 नफ़िल, पोइ इस्तिखारा कंदो। हर हदीस जे लिखण महल 2 रकातूं नफ़िल। जेकॾहिं 8000 हदीसूं वठूं त बि 16000 नफ़िली इबादत। 16000 फ़र्ज़ तव्हांखां सवा आहिनि, सुनतूं तव्हांखां सवा आहिनि। जहाँ 16000 नफ़िली इबादत कई त उनजो बि त को मक़ाम हूंदो न। उन जे मक़ाम तव्हां असांजे ॾाढो ज़ाहिर आहे। हे बुखारी इमाम साहब वटि जिन माण्हुनि पढ़ी सौ सिधो उहे 90,000 शागिर्द आहिनि। 90,000। असां बि जेका बुखारी पढ़ूं था असां बि उन जा शागिर्द हूं बिलवास्ता। क़यामत ताईं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो इहो नफ़ो हलंदो रहंदो। बुखारा जे गवर्नर इमाम बुखारी ॾे पैगाम मोकिलियो त मुंहिंजे पुटनि खे बुखारी शरीफ़ जो किताब मुंहिंजे घर ते पढ़ायो वञे। जेकॾहिं अॼोको दौरु हुजे हा त मौलवी समूरनि सां ड्राड़ हणे हा त मां गवर्नर जे पुटनि खे पढ़ाइण थो वञा। पर इमाम साहब इस्तिग़ना बेपरवाही ॾेखारींदे गवर्नर खे न्यापो मोकिलियो त इल्मु ॾे पंध करे अचिबो आहे, इल्मु पंध करे न वेंदो आहे। पोइ पैगाम मोकिलियसि त भला मां पंहिंजा पुट तव्हांजे मदरसे में मोकिलियां थो, उन्हनि खे अलॻि पढ़ायो, ग़रीबनि जे ॿारनि खे अलॻि पढ़ायो। इमाम साहब जवाबु मोकिलियुसि त इहो बि न थींदो। इनखे अॼोके दौर में चइबो आहे तबक़ाती निज़ाम तालीम। हिकिड़नि
वॾनि माण्हुनि जे ॿारनि खे धार पढ़ाइनि, नंढनि माण्हुनि जे ॿारनि खे धार पढ़ाइनि, चए इहो बि न थींदो। पोइ गवर्नर काढ़जी पियो, इमाम बुखारी खे चई त बुखारा छॾे वञ। चई बुखारा छॾणु क़बूल आहे, पर तुंहिंजी इहा ॻाल्हि मञणु मां क़बूल कोन्हे। पोइ जॾहिं बुखारा मां निकितो त समरकंद जे तरफ़ां, समरकंद बि अलाए को आहे, ओॾो पैगाम आयो, साईं तव्हां असां वटि अचो, असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं। जॾहिं बुखारा मां निकितो, समरकंद न पहुतो, विच में हिकिड़ो ॻोठ हो, उनजो नालो हो खरतंग। खरतंग माना गॾह जी सुवारी मिलणु ॾाढी ॾुखी, छो त उन दौर में सुवारियूं हुयूं ई। जॾहिं उते पहुतो त समरकंद मां पैगाम आयो, साईं तव्हांजा जेके मुखालिफ़ आहिनि उहे तव्हांखे हिते बर्दाश्त नथा कनि। माना एॾे इमाम खे भी माण्हुनि बर्दाश्त न कयो। मां मुंड में तव्हांखे ॿुधायो। उहो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उते समरकंद न वियो, खरतंग जेको ॻोठड़ो उते हुनजा माइट आहे, उते रही पियो। रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो। वो रमज़ान शरीफ़ जे महीने में अल्लाह साईं खां दुआ घुराई, ज़ाक़त अलैहि अल-अर्ज़ु बिमा रहबत, मुंहिंजा रब बुखारी जे मथां हाणे तुंहिंजी कुशादी ज़मीन तंग थी वई आहे, हाणे तूं मूंखे पाण ॾे घुराए वठि। पोइ ईद जी राति इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात थी वई। संदन जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हू शरीक थिया। केतिरा ॾींहं संदसि क़बर मुबारक मां ख़ुशबू ईंदी रही। पोइ आलिमनि सॻोरनि लिखियो आहे त इहा ख़ुशबू मुस्तफ़ा जे हदीस जी हुई। उन इमाम साहब पंहिंजे किताब खे शुरू छा सां कयो आहे? जेके अॼु बुखारी शरीफ़ पूरी था कनि उन्हनि खे ख़बर आहे त हदीस जा किताब ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ा जवामिय, ॿिया सुनन। जवामिय में 8 शयुनि जो बहस आहे, उहो बि बयानु कोन कंदो। सुनन उहे फ़िक़ह जे तरीक़े ते आहिनि। जेके जवामिय आहिनि उन जी शुरूआत किताबुल ईमान सां आहे। जेके सुनन आहिनि उन्हनि जी शुरूआत किताब तहारत सां आहे। लेकिन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब जी शुरूआत न किताबुल ईमान सां कई, न किताब तहारत सां कई, बल्कि शुरूआत कई बाबो कैफ़ कान बदुल वही अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वहय कीअं शुरू थियो? नबी साईं ते वहय आयो, जिब्रील वही खणी आयो, उहो शुरू कीअं थियो? इहो बाब ॿधी पोइ हदीस आणे थो इन्नमल आमाल बिन्नियात। इन ते असातिज़ा किराम तव्हांखे बहस ॿुधाया हूंदा, छो त बुखारी जे तर्जुमतुल बाब सां मुनासिबत ॾियारणु तमामु ॾुखी हूंदी आहे। हदीस पहिरीं आंदई त अमल हिन नियतुनि सां, अमल हिन नियतुनि सां। सिंधी में बि आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। तंहिं करे मुंड में हदीस हाणे हदीस पढ़ंदड़नि खे ख़बरदार कयईं त तव्हांखे इन इल्म जे पढ़ण में नियत सही रखणु खपे। इहा नियत न कयो त ॾोकड़ कमायूं, इहा नियत न कयो त माण्हुनि वटि असांजो वॾो मर्तबो थिए, नियत इहा कयो त अल्लाह राज़ी थिए। मुंड मुंड में इहा हदीस आंदा आहिनि। पछाड़ी पछाड़ी में हिकु किताब तौहीद जो बाब आहे। किताब तौहीद में 80 बाब आहिनि, उन मां हिकिड़ो बाब हे बि आहे। इन बाब में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह क़ुरान करीम जे आयत जो टुकड़ो आंदो आहे। इन मां इशारो करे थो त मां जहिड़ी तरह मुहद्दिस आहियां तहिड़ी तरह मां मुफ़स्सिर बि आहियां। इन करे पंहिंजे किताब जे बाबनि में ज़्यादातर क़ुरान शरीफ़ जूं आयतूं आणींदो आहे। इन आयत जी माना है व नज़उल मवाज़ीन अल क़िस्त, रखंदासीं असां
ताराज़िन के इंसाफ़ जे क़ाइम करण लाइ क़यामत जे ॾींहं में जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। पछाड़ी में बार नहीं अमलन जे तोड़ण जो माना अमल जेके नमाज़ था पढ़ूं, रोज़ो था रखूं, हज था कयूं, को भी नेकी जो कम कयूं था, उन जी नियत जेकॾहिं सही हूंदी त ताराज़ू में क़यामत जे ॾींहुं उहे अमल वज़नदार थींदा। नियत न हूंदी हवा मंसूर आहे, नियत सही न हूंदी त पोइ अमल असां वारा ईअं आहिनि जीअं दज़ उॾामी वई। तंहिं करे इमाम बुखारी तव्हां असांखे सेखारे थो त तव्हांजी नियत सही हुजे। हिकिड़ो आदो अथई तर्जुमतुल बाब, उन खां पोइ हिन मुल्हक़ा ते तर्जुमतुल बाब, उन खां पोइ आहे हदीस। इन ते थोरो बहस करे बसि दुआ कंदासीं। बाबो नज़उल मवाज़ीनल क़िस्त, रखंदासीं असां, इहो जमो जो सिगो आहे, रखंदासीं असां ताराज़िन खे। क़यामत जे ॾींहुं ताराज़ूं घणियूं हूंदियूं किन हिकिड़ी हूंदी? आलिमनि सॻोरनि जी तहक़ीक़ इहा आहे त ताराज़ी हिकिड़ी हूंदी। उहा ताराज़ी केतिरी हूंदी? अल्लामा कुस्तलानी हिकिड़ो वॾो मुफ़स्सिर थी गुज़रियो आहे, उन लिखियो आहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त रब इहा ताराज़ी त मूंखे ॾेखार। अल्लाह ताला ताराज़ी ॾेखारियसि त बेहोश थी वियो। उहा ताराज़ी उन जा पुड़ एॾा वॾा आहिनि जे 7 ज़मीनूं 7 आसमान हिकिड़े पुड़ में विझूं अञा ताराज़ी वॾी आहे। पोइ ताराज़ी त हिकिड़ी हूंदी, पर माण्हुनि जा अमलनामा तुरंदा। माण्हू घणा हूंदा कि न हिकु हूंदो? माण्हू घणा हूंदा? जलसे में खोड़ वेठा आहियो। माण्हू घणा हूंदा? तंहिंजे करे हिकिड़े हिकिड़े माण्हूअ जा जो अमल तुरंदा त ॼण ताराज़ी हर हिकिड़े जे लाइ अलॻि अलॻि थी वई। या अमल घणा आहिनि? उन ताराज़ी में नमाज़ धार तुरंदी, रोज़ो धार तुरंदो, ज़कात धार तुरंदी, हज धार तुरंदो, उमरो धार तुरंदो, अमल धार धार तुरंदा। तंहिंजे करे अलाह साईं इन खे जमो करे आंदो आहे। न त ताराज़ी हूंदी हिकिड़ी तअज़ीमन, जीअं अलाह साईं फरमाया कज़बत क़ौम नूहिल मुरसली, ताज़ीमन इन खे जमो करे आंदो आहे। तअज़ीमन ताराज़ी हिकिड़ी हूंदी। बाक़ी क़िस्त, क़िस्त जो अखर आहे, इहो बज़ाहिर मवाज़ीन जी सिफ़त नथो थी सघे। तंहिं करे इन जा बुखारी जे शारिहनि 2 जवाब ॾिना आहिनि। हिकिड़ो चयो अथनि ते ज़वातुल क़िस्त, ज़वात जो लफ़्ज़ मौज़ूफ़ कढो त पोइ सिफ़त ठही वेंदी। ॿियनि चयो त क़िस्त मफ़ूल लहू आहे, इंसाफ़ क़ाइम करण लाइ। ले यौमिल क़यामत में लाम माना फी जा क़यामत जे ॾींहं में। पुराणे ज़माने में हिकिड़ो फ़िरक़ो हूंदो, फ़िरक़ो जीअं अॼुकल्ह फ़िरक़ा आहिनि मुख़्तलिफ़, बरेलवी शिया, त पुराणे ज़माने हिकिड़ो फ़िरक़ो हूंदो, उनखे मोतज़िला चइबो। मोतज़िलनि जो अक़ीदो इहो हूंदो त ताराज़ी में उहा शइ तुरंदी आहे जेका वज़न वारी हुजे। जीअं गिलास आहे, पाणी पियो अथसि, इन खे तोरे सघूं। हे असांखे कपिड़ा पाता पिया आहिनि के रंग आहे, रंग न तुरंदो, कपिड़ो तुरंदो। इन खे अरबी में चइबो आहे जवाहिर ऐं आराज़। त जेके असां अमल कयूं था, नमाज़ पढ़ीसीं, उनखे का शक्ल सूरत त कोन मिली। रोज़ो रखियोसीं, उनखे शक्ल सूरत कोन मिली, पोइ कीअं तुरंदी? इन जो जवाबु हिन दौर में ॾियणु त सवलो आहे। डॉक्टर वटि वेंदा आहियो, पोइ तव्हांजे वात में थर्मामीटर विझी तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तप तोखे हेतिरो आहे। तप खे का शक्ल सूरत त कोन्हे, इनखे अर्ज़ चइबो आहे।
माना अहिड़ा औज़ार निकिरी चुका आहिनि जो अर्ज़ तुरे थो। ॿुधाइनि था त गर्मी हेतिरी आहे, सर्दी हेतिरी आहे, त अलाह साईं इन्हनि आराज़ ते, निमाज़ ते, रोज़े ते, तोरनि ते कुदरत रखे थो। या इन असांजे अमलनि खे अलाह साईं शक्ल ॾींदो, या जंहिंमें असांजा अमलनामा लिखजनि था, जंहिंखे नाम आमाल चयो आहे, किताब तुरंदा। किन हज़रात चयो आहे त अलाह साईं उन्हनि माण्हुनि खे ख़ुदि तोरींदो, माण्हुनि खे। छो त इन ताराज़ी खां जे तुरण खां पोइ या जन्नती आहे या जहन्नमी आहे, अलाह खे फ़ैसिलो करिणो आहे। अलाह साईं उन माण्हू खे ॾेखारींदो त तुंहिंजा अमल तोरियासीं त बि तूं जन्नत जो हक़दार न थिए, तुंहिंजे नाम आमाल खे तोरियोसीं त बि तूं जन्नत जो हक़दार न थिए, ख़ुदि तोखे तोरियोसीं त बि तूं जन्नत जो हक़दार न थिए। या तोर छो थींदी? तोर उहो कंदो आहे जंहिंखे ख़बर न हुजे। अलाह खे त ख़बर आहे, पोइ तोरे छो थो? इन खे चइबो आहे अरबी में तकमील लिल अदल, इंसाफ़ खे पूराए करण जे लाइ। इंसाफ़ खे कंहिंखे तव्हां बिना हिसाब जे 5 रुपया ॾेई छॾियो, चवंदो मां सां ज़ुल्म थी वियो, मुंहिंजो हक़ त 10 रुपया बि बणिजे। त माण्हू बि ईअं चवंदो, मां हुयुमि त हक़दार जन्नत जो, पर अलाह हेॾे मूंखे मोकिले छॾियो। तंहिं करे अलाह साईं तोरींदो जीअं इंसाफ़ जो पूराओ थिए, कंहिंखे एतिराज़ करण जो हक़ न थिए। इन करे अलाह साईं तोरींदो, अलाह खे ख़बर आहे। अॻिते फरमाए थो अन आमाल बनी आदम व क़ौलहुम तूज़न। इन खे चइबो आहे मुल्हक़ात तर्जुमतुल बाब। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त आदम जे औलाद जा अमल बि तुरंदा, आदम जे औलाद जा कौल बि तुरंदा। माना पाण जेको ॻाल्हायूं था, कंहिंसां सुठो ॻाल्हायूं था, कंहिंखे गारियूं ॾियूं था, इहो सभु तुरंदो। तंहिं करे नबी साईं फरमायो मन कान युमिन बिल्लाहि वल यौमिल आख़िर फल्यकुल खैरन औ लियस्मुत। जंहिंजो अलाह ते ईमान आहे, जंहिंजो क़यामत जे ॾींहं ते ईमान आहे, उहो चङी ॻाल्हि चवे या चुप रहे। तंहिं करे इमाम बुखारी तव्हां असांखे तंबीह करे छॾी त सुठो ॻाल्हायो, गंदो न ॻाल्हायो। तव्हांजा अमल बि तुरंदा, कौल बि तुरंदा। इमाम बुखारी जो मसलक आहे त समूरनि जा अमल तुरंदा, समूरनि जा, उहे नबी हुजनि, नेक साले हुजनि, काफ़िर हुजनि, समूरनि जा तुरंदा। अंबिया जा, औलिया जा, सालिहीन जा तुरंदा, तरक़ी दरजात लाइ। हिकिड़ो माण्हू आहे, गॾिजी सॼी 5 जरे बि पोख काहिनि था। हिकिड़ो 2.5 थो पोखे, ॿियो 2.5 थो पोखे। जॾहिं अन्न लहंदो त हर कंहिंजो तुरंदो। अदा तुंहिंजो थोरो थियो, तुंहिंजो घणो थियो। जंहिंजो थोरो थियो उनखे चवंदा तुंहिंजी महिनत कोन्हे, जंहिंजो घणो थियो उनखे चवंदा तुंहिंजी महिनत आहे। त जंहिं घणी महिनत कई उनखे दर्जो वॾो मिलंदो, जंहिं महिनत थोरी कई उनखे दर्जो नंढो मिलंदो। तंहिंजे करे बुखारी जो मसलक इहो आहे त सभिनी जा अमलनामा तुरंदा। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त इन्हनि मां कुझु माण्हू मुस्तस्ना आहिनि। तव्हां नूरुल अनवार में पढ़ियो आहे मा मिन आमिन इल्ला वक़द ख़ुस्स अनुहुल बाज़। को बि आम अहिड़ो कोन्हे मगर उन मां कुझु शयूं ख़ासि आहिनि। त बनी आदम मां अंबिया जा बि अमलनामा कोन तुरंदा। नेक साले जेके आहिनि, जंहिंजे खाते में का बुराई लिखियल कोन्हे, उन जा बि कोन तुरंदा। जेके काफ़र आहिनि, निजा पिजा, उन्हनि जा बि कोन तुरंदा। छो? छो त नेकी आहे कोन। बाक़ी माण्हुनि जा अमलनामा तुरंदा। बाक़ी ते लफ़्ज़ 2 आमाल ऐं कौल। आमाल खे जमो करे आंदई, कौल खे मुफ़रद करे आंदई। उनजो नुक़्तो इहो बयानु कंदा आहिनि त अमल थींदा आहिनि उज़वनि सां। उज़वा घणा आहिनि, तंहिंजे करे सीगो जमो जो करे आंदई। ऐं कौल थींदो आहे ज़ुबान सां। ज़ुबान चूंकि हिकिड़ी आहे, तंहिंजे करे मुफ़रद करे आंदई। ॿियो अल मसादिर ला युसन्ना वला युजमअ। अॻिते फरमाए थो पियो वक़ाल मुजाहिद। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी आदत मुबारक आहे त जेकॾहिं को लफ़्ज़
क़ुरान करीम में 2-3 दफ़ा अची वियो त उन जी तशरीह करे छॾींदो आहे। मथे क़िस्त जो लफ़्ज़ आयो, उन जे मुनासिबत सां क़िस्तास जो लफ़्ज़ बि क़ुरान में वज़नू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम, तव्हांजे करण क़िस्तास जी तहक़ीक़ थो करे। किन क़िस्तास चयो आहे, किन कुस्तास चयो आहे। बहरहाल इन जी माना थो करे अदुल। क़िस्तास जी माना अदुल, इंसाफ़। अॻिते चए थो बिल रूमी आहे, रूमी ॿोली में, अरबी रूमी, अरबी रूमी। तव्हां पढ़ी चुका हो मुख़्तसरुल मानी में त कॾहिं कॾहिं अजमी लफ़्ज़ बि अरबी में मुस्तमल थींदा आहिनि। उन मां हिकिड़ो मिसाल ॾिनो अथनि वफ़ारत तनूर, तनूर फाटी पियो। तनूर असांजे ॿोली में बि आहे, अरबी में बि आहे। ॿियो इनखे चइबो आहे तवाफ़ुक़ुल लिसानैन, ॿिनि ज़ुबानुनि जो हिकु जहिड़ो हुजणु। क़ुरान शरीफ़ में तव्हां पढ़ियो आहे व अदसिहा, अॻिते व बसलिहा। हाणे बसल इहो सिंधी ॿोली में कोन्हे, बसल सिराइकी ॿोली में आहे। माना सिराइकी ॿोली जो लफ़्ज़ अरबी ॿोली में आहे। माना ग़ैर अरबी कुझु लफ़्ज़ अरबी ॿोली में मुस्तमल आहिनि। अॻिते फ़रमाए थो पियो वयुक़ालु अल क़िस्तु मस्दरुल मुक़सित वहुवल आदिल व अमल क़ासित फवल जाइर। हाणे तव्हां मौली साहिबु थी वियो, अॼु तव्हांखे पटको ॿधाइबो। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह मोटाए तव्हांखे सर्फ़ ते थो विहारे, छो त ज़ाहिरात सर्फ़ पढ़ाईंदो। हाणे चए थो क़िस्त या मस्दर आहे मुक़सित जी, गहरी नज़र कंदो त सम्झ में नथो अचे, छो त मुक़सित इफ़आल जे बाब जो इस्म फ़ाइल आहे। उन जी मस्दर छा आहे बाबा? इक़सार। उन जी मस्दर क़िस्त कोन्हे। तंहिंजे करे तव्हांखे सर्फ़ ॾे मोटाई त इफ़आल जो बाब बि ठहंदो आहे मुजर्रद मां, मज़ीद ठहंदो आहे मुजर्रद मां। इनखे चइबो आहे असुलुल असल, मुजर्रद खे चइबो आहे असुलुल असल। इन करे इशारो करे छॾियईं त मुक़सित जो असुलुल असल क़िस्त आहे, ऐं उन मुक़सित जी माना आहे इंसाफ़, कासित जी माना आहे ज़ालिम, जाइर, फौल जाइर। इन जा ॿ जवाब आहिनि त इहे लफ़्ज़ अज़दाद खां आहिनि। अज़दाद जी माना हिकिड़े अखर जूं ॿ माना, जीअं रास जी माना मथो, रास जी माना पेरनि जी नहनि जी चोटी, रास। ॿियो जवाबु हिन जो इहो आहे त मुक़सित इफ़आल जो बाब आहे। तव्हां ख़ुसूसियात अबवाब में पढ़ी चुका हो त इफ़आल जे बाब जो जेको हमज़ो आहे इहो सलब लाहे। सलब माना कंहिं शइ खे खसणु। जॾहिं ज़ुल्म खे खसियोसीं त इंसाफ़ थी वियो, ज़ुल्म खसे छॾियोसीं त इंसाफ़ थी वियो। तव्हांजे करनि जी माना इहा करे छॾी। इहे हो मुल्हक़ात अबवाब। उनखां पोइ आहे हदीस। हदीस में पहिरें आहे सनद। तव्हां असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 100 सिधो कोन ॿुधो आहे। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधी आहे उस्तादनि खां। हाणे हिकिड़ी सनद जो हिसो जेको आहे अहमद बिन अशकाब, इहो अशकाब मुनसरफ़ो बि आहे, ग़ैर मुनसरफ़ो बि आहे। अशकाब बि जाइज़ आहे, इश्काब बि जाइज़ आहे। हाणे इहा अशकाब खां वठी अबू हुरैरा ताईं इहा सॼी सनद आहे। सनद जा 2 हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो आहे जेको बुख़ारी पाण आंदो आहे, ॿियो हिसो आहे जेको बुख़ारी ताईं पहुचूं। बुख़ारी ताईं पहुचण लाइ बि त सनद खपे न साईं। उहा हर हिकिड़े उस्ताद जी सनद अलॻि अलॻि हूंदी आहे। मुंहिंजी सनद जेका आहे बुख़ारी ताईं पहुचण लाइ उहा हिते मां वटि लिखियलु आहे। हा, तव्हांजे उस्तादनि खे मां ॾेई छॾी आहे। मां हज़रत समीर शरीफ़ वारनि वटि पढ़ियूं, उहे मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी रहमतुल्लाह वटि पढ़िया, उहे हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह वटि पढ़िया, उहे हज़रत मौलाना महमूदुल हसन शेखुल हिंद वटि पढ़िया, उहे मौलाना मोहम्मद कासिम नानूतवी रहमतुल्लाह अलैहि पढ़िया, रहमहुमुल्लाह अजमईन। सॼी सनद खे बयानु करण खे छॾियूं था। हाणे जेका इहा सनद आहे, सनद न हुजे त चयो आहे लौलल इस्नाद लकाल मन शाअ मा शाअ।
सनद न हुजे हा त जंहिंखे जीअं वणे हा तीअं चई छॾे हा। अल इस्नाद मिन दीन, सनद इहो दीन जो हिसो आहे। हे अहमद बिन अशकाब खां वठी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ताईं इहा सनद आहे। बाक़ी हिन हदीस जी पहिरीं हदीस सां निस्बत ऐं ताल्लुक़ ऐं रब मां अॻु में ॿुधाए चुकुमि त नियत सही हूंदी त अमलनि में वज़न थींदो, न हूंदी त अमलनि में वज़न न थींदो। काफ़ी ॻाल्हियूं पर समूरियूं हिन वक़्तु दोहराए बि नथियूं सघजनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा कलिमतान हबीबतान, ॿ हिकिड़ा कलमा आहिनि। हिते कलिमतान मां मुराद आहे जुमलतान। ॿ हिकिड़ा जुमला आहिनि जेके हबीबतान ब माना महबूबतान, जेके प्यारा आहिनि इल रहमान, रहमान खे। ॿ हिकिड़ा जुमला आहिनि जेके रहमान खे ॾाढा प्यारा आहिनि। ख़फ़ीफ़तान अल लिसान, हल्कड़ा आहिनि चवण में ज़ुबान ते। सकीलतान फिल मीज़ान, इन जुमिले जो ताल्लुक़ आहे व नज़उल मवाज़ीनल क़िस्त सां, तर्जुमतुल बाब सां इन जुमिले जो वास्तो आहे। सकीलतान फिल मीज़ान, ताराज़ी जॾहिं रखबी ऐं अमल तुरंदा नेकी वारे पासे ॾो, जेकॾहिं इहे ॿई जुमिला पोइजी वेंदा त ताराज़ी जो पुड़ ॻोरो थींदो। उहे कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सुभान अल्लाह या सिफ़त सलबी आहे, व बिहम्दिही या सिफ़त सुबूती आहे। मिशकात शरीफ़ जे जुल्द अव्वल में लिखियो पियो आहे त जेको शख़्स रोज़ानो सुभान अल्लाह व बिहम्दिही 100 दफ़ा पढ़ंदो, 100 दफ़ा, घणा दफ़ा पढ़ंदो? जेके वेठा सभु वाइदो कोई सवलो आहे, सवलो। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। नबी साईं फरमाया जेको 100 दफ़ा पढ़ंदो, जेकॾहिं उन जा गुनाह समुंड जे झग जेतिरा हूंदा त बि अल्लाह माफ़ करे छॾींदो। बाक़ी बुखारी जी आदत आहे त बाब जे पछाड़ी में अहिड़ो अखर आणींदो आहे जंहिं मां इशारो हूंदो आहे त हे बाब पूरो थी वियो। अज़ीम जो अखर आणे करे इशारो कई त बाब पूरो थी वियो। हज़रत मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तक़रीर बुखारी में लिखियो आहे त इहो बाब जे तरफ़ इशारो न आहे, बल्कि पढ़ंदड़ जे ज़िंदगी जे ख़ात्मे जे तरफ़ इशारो आहे। त हाणे बुखारी पढ़ी तूं पूरी कई, तुंहिंजी ज़िंदगी बि पूरी थी वई। हाणे तूं पंहिंजे ज़िंदगी खे सुधारण लाइ कोशिशि ऐं महिनत कर। बसि इहो मुख़्तसर काफ़ी आहे। अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे इन बुखारी शरीफ़ जे हदीसनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं तव्हां असांजा समूरा कयल गुनाह सग़ीरा कबीरा माफ़ करे। सभु हिकिड़ो दफ़ो चओ अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। इन लफ़्ज़नि जे लाइ बि मुस्तफ़ा करीम फरमायो जेको मुंहिंजो उम्मती राति जो बिस्तरे ते वेही 3 दफ़ा पढ़ंदो, अल्लाह साईं उन जा कयल गुनाह माफ़ करे छॾींदो। खणी जो वारीअ जे दाणनि जेतिरा हुजनि। ॿियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, सवलो आहे ॾुखियो आहे? ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह कलमो तय्यब आहे, इनखे बि 100 दफ़ा रोज़ पढ़ंदा कयो। नबी साईं फरमायो जेको इनखे 100 दफ़ा पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं उथंदो, उनजो चहिरो चोरीअ जे चंड वांगुरु चमकंदो। हे रजब जो महीनो निमाज़ जो महीनो आहे, 5 वक़्त निमाज़ बि पढ़ो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे नबी साईं फरमायो जेको 10 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ंदो, उनजे लाइ अल्लाह साईं जन्नत में महलात ठाहींदो, महलात। पोइ हज़रत उमर साईं चयो साईं पोइ त असां खोड़ महलात ठाहिराए वठंदासीं। पोइ नबी साईं फरमायो अलाह वटि खोट थोरी आहे, तव्हां खोड़ ठाहिराईंदो त उहो बि खोड़ ॾेई छॾींदो। ऐं कुल वल्लाह सवलो आहे ॾुखियो आहे? हुजनि जलसे मूं फ़ाइदो वठी वञो, इहो कुझु पढ़ंदा कयो, छो त ज़िंदगी ते भरवसो कोन्हे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दुआ करो साईं। या अल्लाह साईं ॿिन्ही जहान जूं चङाई नसीब फरमा। या अल्लाह ॿिन्ही जहान जूं चङाई नसीब फरमा। ॿिन्ही जहान जे बुराइनि बुछड़ाइनि खां बचा। एहसान ईमान कामिल सां हिन दुनिया मां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा।
या अल्लाह बीमारन के शफ़ा कामिला आजला अता फरमा। या अल्लाह जेके मुश्किलात में फाथल में मुश्किलात के अल्लाह आसान फरमा। या अल्लाह कर्ज़दारन के कर्ज़ लाहिन जी तौफ़ीक़ अता फरमा। बे औलादन के नेक साले औलाद अता फरमा। हाजतमंदन जूं जायज़ हाजतूं पूरी फरमा। मुश्किलात में फाथल में मुश्किलात के अल्लाह आसान फरमा। अल्लाह से हिन दीनी अदारे जी तमाम दीनी अदारनि जी ता क़यामत हिफ़ाज़त फरमा। उलमा किराम जी हिफ़ाज़त फरमा। जमयत उलमा इस्लाम जो उलमा जी हिफ़ाज़त फरमा। ख़ुसूसन क़ाइदे जमयत जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह हिन मुल्क पाकिस्तान में पंहिंजे क़ुरान वारो क़ानून नाफ़िज़ फरमा। या अल्लाह हिन महांगाई जे अज़ाब खां तूं असांखे निजात अता फरमा। या अल्लाह तूं असां खां वरी बि राज़ी थी पोइ असांखे घुरण नथो अचे बिना घुरण जे अता फरमा। या अल्लाह असांजे ऐबनि जे मथां सताहियत वारी चादर ढकण फरमा। दुनिया आख़िरत में असांजा ऐब उघाड़ा कर न फरमा। या अल्लाह बिना हिसाब किताब जे पंहिंजे फज़्ल करम सां जन्नतुल फिरदौस में नेकन सालिहन सां दाख़िल फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन वक़िना अज़ाबन नार। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद हदैतना वहब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। रब्बना इन्नना समिअना मुनादियन युनादी लिल ईमान अन आमिनू बिरब्बिकुम फ़आमन्ना रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वकफ़िर अन्ना सय्यातना वतवफ़्फ़ना मअल अबरार। रब्बना व आतिना मा वअदतना रुसुलक वला तुख़ज़िना यौमल क़ियामत इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। सल्लल्लाहु तआला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि अस्हाबी अजमईन बिरहमतिका या अर्हम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।